ठीक है, अचो गॾिजी जानवरनि जे नस्ल खे बहितर करियूं। छाकाणि जो सिर्फ़ गवर्नमेंट या सिर्फ़ ये सरकारी अदारा कुछ भी नथा करे सघनि जेसि ताईं भाॻियनि जो तावन न हूंदो। असांजो अदारो तव्हांजो फार्म विज़िट कंदो, फार्म विज़िट करण खां पोइ तव्हां वटि जेके आला नस्लनि जा जानवर आहिनि उनजी चूंड कंदो। चूंड करण खां पोइ असां तव्हांजे जानवरनि जे कननि में नंबर वारा वाला लॻाईंदासीं। ऐं काफ़ी असांजा अहिड़ा भाॻी आहिनि जेके इन शइ खे ऐब था सम्झनि त असांजे जानवरनि में वालो पियो लॻे। हालांकि सॼी दुनिया में तव्हां जिथे बि ॾिसंदो हर जानवर खे वालो लॻल आहे, उन ते हिकिड़ो मख़सूस नंबर आहे, उनजो हिकिड़ो मक़सदु आहे। छा मक़सदु आहे त असां उन जानवर जो प्रॉपर रिकॉर्ड रखी सघंदासीं। असांखे सॼी ख़बर पवंदी हिन जानवर जी सिहत जो रिकॉर्ड छा आहे, हिन जानवर जे वीएम जो रिकॉर्ड छा आहे ऐं हिन जानवर जी खीर जी पैदावार जो रिकॉर्ड छा आहे। जॾहिं असां वटि रिकॉर्ड अची वियो असीं उनजो तज्ज़ियो कंदासीं। तज्ज़ियो करण खां पोइ असांखे हिकिड़ो अंदाज़ो थींदो हे जेके ॿ मेंहियूं आहिनि हे घटि पैदावार वारियूं आहिनि, ठीकु आहे, हिननि खे असां खपाए छॾियो। हे जेके 5 मेंहियूं आहिनि हे वधीक पैदावार ॾियण वारियूं आहिनि, हिननि जो नस्ल असीं पाण वटि रखूं। काफ़ी दोस्त अहिड़ा हूंदा जेके जानवरनि जो रिकॉर्ड रखंदा हूंदा पर साइंसी बुनियादनि ते रिकॉर्ड कोन था रखनि, न ई वरी उन रिकॉर्ड जो तज्ज़ियो कनि था। लिखी छॾियो रजिस्टर में फलानी तारीख़ में वैर में आई, फलानी तारीख़ ते जेको आहे न असां जेको आहे पाॾो ॾिनो या पाॾी ॾिनी, इन खां मथे असांजा भाॻिया को इहो बि कुझु भाॻिया रखनि था, सभु भाॻिया नथा रखनि। वाला लॻाइण खां पोइ असां हिकिड़ा इंस्पेक्टर ते रखंदासीं जेके तव्हांजे वाड़े ते महीने में हिकु दफ़ो ईंदा ऐं उन जानवर जो खीर जो रिकॉर्ड रखंदा ऐं उहो असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं दादा ही जेके तव्हांजूं 4 मेंहियूं आहिनि हे भले नस्ल जूं आहिनि, भली पैदावार वारियूं आहिनि, हिन मां जेको नर जेको बचो अचे थो, पाॾो अचे थो, उनखे संभालियो, इहो तव्हांजो मुस्तक़बिल जो सान थींदो। छाकाणि जो हुनजी माउ पाण खे सुठी खीर जी पैदावार ॾिनी आहे।